तनेजाम में एग्रीकल्चर रिसर्च जे फौती मुलाजिम जी घरवारी ॿारड़नि पारां फौती कोटा तहत ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। फौती मुलाजिम मोहम्मद इब्राहिम बलोच जी घरवारी मुस्मात हसीना बलोच फौती कोटा तहत ऑर्डर न ॾियण ख़िलाफ़ एहतजाज कयो। मौक़े ते मुस्मात हसीना बलोच ऐं संदसि वालिद अब्दुर्रहमान बलोच मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़रई तहक़ीक़ी मर्कज़ तनेजाम में मैरिट जी लताड़ थी रही आहे। फौती कोटा तहत ऑर्डर न पिया ॾिना वञनि जेको वॾो ज़ुल्म आहे। मुस्मात हसीना चयो त संदसि मुड़ुसु मोहम्मद इब्राहिम बलोच ज़रई तहक़ीक़ी मर्कज़ तनेजाम में मुलाज़िम हो जेको 5 साल अॻु फौत थी वियो आहे। हिन चयो त सरकार जी फौती कोटा तहत वाज़े पॉलिसी मौजूदु आहे पर असांखे फौती कोटा तहत ऑर्डर न पियो ॾिनो वञे। हिन चयो त गुज़िरियल 5 सालनि खां फौती कोटा ऑर्डर लाइ मुख़्तलिफ़ ऑफिसनि जा चकर काटे काटे थकिजी पिया आहियूं। ऑर्डर न मिलण सबबि घर में फाका कशी वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। ॿारनि खे फीस न हुजण सबबि स्कूल मां नेकाली ॾिनी वई आहे जंहिं करे संदन तालीम अध में रहिजी वई आहे। मुस्मात हसीना आला इख़्तियारनि खे चेतावनी ॾींदे चयो त जेकॾहिं खेसि मुंहिंजो हक़ न ॾिनो वियो त डायरेक्टर जनरल ऑफिस आॾो ॿारनि समेत पाण खे बाहि ॾेई साड़े मारे छॾींदसि।